हाला वेझो नेशनल हाईवे ते डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा शाह जी गाॾी जो मोटरसाइकिल सां टक्कर, नौजवान फोत थी वियो, ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया। महबूब न्यूज़ जे रिपोर्टर अमानुल्लाह डायरी मूजिबि डीसी मटियारी जी गाॾी जो कोटडेजी खां पंहिंजी फैमिली सां गॾु मटियारी वापसि ईंदड़ मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में 30 वरियनि जो नौजवान सचे ॾिनो फराश मौक़े ते ई फोत थी वियो, जॾहिं त साणसि गॾु 2 रिश्तेदार लियाकत अली फराश ऐं खुर्शीद फराश शदीद ज़ख़्मी थी पिया। हादसे सबबि ट्रैफ़िक जाम थी वई ऐं जमा थियल माण्हुनि फोती जे लाश ऐं ज़ख़्मियुनि खे तालके अस्पताल हाला पहुचायो। वाक़े जे इतला ते फराश बिरादरी जा केतिरा ई माण्हू वाक़े वारे हंधि ऐं तालके अस्पताल हाला पहुची विया। ॿिन्ही नौजवाननि खे ज़्यादा ज़ख़्म हुजण सबबि खेनि हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फोती नौजवान जे वारसनि ॿुधायो त हादसे बाद कार में फैमिली सां गॾु मौजूदु डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा शाह ड्राइवर खे भॼण लाइ चवंदो रहियो ऐं हू वाक़े वारे हंध खां फ़रार थी रहिया हुआ, जिन खे ज़बरदस्ती पकड़े डीसी मटियारी संदसि फैमिली खे ॿी गाॾी ज़रिए मटियारी रवानो कयो, जॾहिं त संदसि सरकारी ड्राइवर एहसान शेख ऐं सरकारी कार खे हाला पुलिस हवाले कयो वियो। ॿिए तरफ़ हाला पुलिस जी तहवील में वेठल ड्राइवर एहसान शेख महबूब न्यूज़ नेटवर्क खे हादसे मुतालिक़ तफ़सील ॿुधाईंदे चयो त हू डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा शाह ऐं संदसि फैमिली सां गॾु कोटडेजी खां वापसि मटियारी तरफ़ अची रहिया हुआ त ॻोठु मेजर चांडियो नेशनल हाईवे वटि ट्रक खां पाण बचाइण दौरान रोड ते मौजूदु मोटरसाइकिल सां टकराइजण जे नतीजे में साणनि हादिसो पेश आयो। जॾहिं त हादसे जो हाला थाणे ते को बि केस दाख़िल न थी सघियो आहे, होॾां रोड हादसे में फोत थियल नौजवान सचे ॾिनो फराश जो मड़ संदसि ॻोठु सुल्तान फराश में पहुचण ते घर में कोहराम मची वियो।